मैं जावेद उस्मान बिजरानी, हमारी सीरिया जेटीएन न्यूज़। खबर शामिल क्यों था ठुल में फौतियल उस्ताद लाश रखी एहतियात। पुलिस हिरासत बाद आज़ाद थियल उस्ताद इमदाद बंगलानी सखरदी खानगी अस्पताल में फौत थी वियो। फौतियल उस्ताद इमदाद बंगलानी जो लाश रेबर चौक ते रखी वारसन ऐं बंगलानी बिरादरी जो एहतियाती मुज़ाहिरो टायरनि खे बाहियूं। फौती जे भाउ नवाब खान बंगलानी चयो त उस्ताद इमदाद बंगलानी खे पुलिस 6 ॾींहं पंहिंजी हिरासत में रखियो, बाद में तशद्दुद करे आज़ाद कियो हो। उॾान मुक़दम जहांगीर खान बंगलानी जो चवणु हो त असांजे सौट खे पुलिस बिलाजवाज़ गिरफ़्तार करे ज़हनी टार्चर कयो हो। मुज़ाहिरीन चितार ॾिनो त जेतिरे ताईं पुलिस मथां केस दाख़िल न थींदो असांजो एहतिजाज जारी रहंदो। फौती उस्ताद इमदाद बंगलानी जो लाश रेबर चौक ते रखी वारसन ऐं बंगलानी बिरादरी एहतिजाजी धरणे सबबि ठुल जेकबाद रोड ब्लॉक करे छॾियो। हफ़्तो अॻु पुलिस से बदनाम ॾिवारी मुच्छू बंगलानी जी सहूलियतकारी जे इल्ज़ाम हेठि उस्ताद इमदाद बंगलानी खे हिरासत में रखण बाद आज़ाद कियो हो। होॾां आख़िरी इतलाउनि ताईं बंगलानी बिरादरी जो धरणो जारी आहे।